सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पाण संभारण जो नालो इंसानियत आहे, पाण संभालण लाइ पाण सचे साईं जी धामन में ईंदा, पाण संभालण लाइ संतन महात्माउनि देवन अवतारनि जे द्वार ते ईंदा, पाण संभालण जे लाइ सचे साईं जी शरण में ईंदा त जीअं असां पंहिंजो पाण खे ऊचो खणी सघूं, पंहिंजो पाण खे मथे खणी सघूं। साईं जे प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, वो मौक़ो हकीकत में असांखे पंहिंजी मिल्कियत याद ॾियारे थो। हकीकत में मालिक असांखे बणाए मालिक मोकिलियो आहे, असां पंहिंजो पाण खे नौकर करे छॾियो आहे। न सिर्फ़ु नौकर कयो आहे, पर हकीकत में नौकर जा नौकर थी विया। असां पंहिंजो पाण खे एतिरो किराए छॾियो आहे जंहिंजे करे असांखे शांती कोन्हे, सुकून कोन्हे। इन करे मालिक असांखे अखि ॾिनी, किथे तिरकी न पओ, खॾे में न पओ, किथे ठोकर न खाओ, पर अखि हूंदे असांखे पग पग ते कदम कदम ते ठोकर तिरकण मिलंदी आहे। असांजी अखि बि तिरकंदी आहे, असांजो पेर बि फिसलंदो आहे, असां कंहिं ग़लति पासे हलिया वेंदा, ऐं जॾहिं फिसलंदो आहे त पोइ गंद में पाप में या किरंदा आहियूं या खॾे में पवंदा आहियूं, ऐं पोइ सभु कुझु हेॾे होॾे थी वेंदा, असां पाप में भरिजी वेंदा। अखि मालिक ॾिनी आहे त असां तिरकण ऐं किरण खां बचूं। उन असांखे किरण लाइ ॾिनी न आहे, किरण खां बचण जे लाइ ॾिनी आहे। तंहिंजे करे पाण खे संभाले करे, अखि हूंदे असां कॾहिं बि अंधा न थियूं, अखि खे पटी न ॿधी छॾ, भई पटी ॿधी करे सभु कुझु तबाह करे। मालिक असांखे अखि ॾिसी हलो ऐं असां ठोकर कयूं पंहिंजी अखि खे ॿधी, पोइ गांधारी वांगुरु सभु कुझु विञाए छॾींदासीं, कुझु बि न बचंदो। असांखे अखि संभालण जे लाइ आहे, ऐं छड़ो अखि खोले संसार खे ॾाढो ॾिसूं, ॿाहिरि पंहिंजे अंदरि खे ॾिसूं ई न त मां छा, असां मार खाई वेंदासीं, मछली वांगुरु फासंदासीं। जेकॾहिं छड़ो संसार खे ॾिसंदासीं, अखि खोले पाण ॾे फेरींदासीं न, त पोइ एतिरो पापनि में, ग़लतियुनि में, ख़राबियुनि में, अहंकार में, साड़ में अहिड़ा फासी वेंदासीं जे पंहिंजो पाण खे पूरो करे रखंदासीं। तंहिंजे करे अखि छिंभ ॿई हुजे, संसार बि हुजे, विवेक ऐं ज़मीर बि हुजे, त पाण खे हिकदमि ॾिसी वठूं त मूंखे छा करिणो आहे, कीअं हलणो आहे। पुञ या पाप जॾहिं जो फल मिलंदो त पोइ छा थींदो, फल खे संभाले करे हलणो आहे। असांखे वॾनि जी इज़त करणी आहे, इन करे करणी आहे जो नंढा असांजी इज़त कनि, नंढनि को रुसवाई असां कॾहिं बि न करायूं पई। असां चङनि खे मान ॾियूं, चङनि खे मान ॾींदासीं त असांखे नंढा पंहिंजो पाण मान ॾींदा, असां चङा थी वेंदासीं। लेकिन न त जेके चङा न हूंदा उन्हनि को रुसवाई सहण ॾाढी ॾुखी हूंदी आहे, उहा असांखे कॾहिं पले न पवे। असां वॾा आहियूं त पोइ वॾा थी करे रहूं, कॾहिं बि नंढनि जे असां नज़रनि में न किरूं। कॾहिं असांखे नंढो ईअं न चवे तूं ग़लति कर। असां पंहिंजो पाण खे संभालण जो नालो असांजी रोशनी आहे, संभालण जो नालो असांजो जीवन आहे, संभालण जो नालो असांजी इंसानियत आहे। ऐं जंहिं ॾींहुं संभाले करे हलंदा आहियूं त पोइ वरी अखि हुजे, कन हुजे, नक हुजे, सभु एतिरा साथ ॾींदा आहिनि। अखि खोलींदासीं संसार सुगंधित थींदो आहे, ऐं अखि बंदि करे घड़ी खनि मालिक ॾिस सचे साईं जो नेम कयोसीं त पोइ वरी परमात्मा हूंदो आहे, अंदरि परमात्मा हूंदो आहे, ॿाहिरि संसार हूंदो आहे, यानी स्वर्ग ऐं संसार ॿई ऐं अखि असांखे उहा चीज़ आहे जेका संसार ऐं स्वर्ग ॿई साम्हूं करे ॾेखारे। अंदरि ॾिसूं सचो साईं ॾिसण में अचे, ॿाहिरि ॾिसूं स्वर्ग ॾिसण में अचे, संसार ख़ूबसूरत ॾिसण में अचे। जेको अंदरि चाहींदासीं उहो ॿाहिरि ईंदो, जहिड़ी असांजी चाहत हूंदी सभु कुझु ओड़ो ॾिसण में ईंदो।
सभु असांजी नज़र ओड़ी थी वेंदी, सभु कुझु बहितर थी वेंदो। ऐं मन में जहिड़ो असां चाहींदासीं तहिड़ो हलंदो। तंहिंजे करे हर रोज़ असां ॿई चीज़ूं करूं, अखि खोले संसार सां हलूं, कुझु वक़्तु वेही सचे साईं जो नेम ध्यानु कयूं, जीअं असांजो अंदरि शुद्ध हुजे। जॾहिं अंदरि बहितर हूंदो, अखि जॾहिं बि खुलंदी आहे चङाई ॾिसंदी आहे, जेको चङाई कंदी संसार सुखमय थी वेंदो, अॻिते स्वर्ग जा द्वार खुली वेंदा।